अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं वरी सिराए आयो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग में तमामु दोस्तनि खे भलीकार चवां थो, भली किराया जी किराया सदैव ख़ुशि हुजो, आबाद हुजो। दोस्तों जेकॾहिं मुंहिंजे चैनल ते अवां आयो न्यू त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि तक अचे ऐं अव्हांखे मिले बहितर खां बहितर हिकु बहितरीनु अपडेट। अवां ते अपडेट पहुचाए रहिया आहियूं सिंध टीवी जी बहितरीनु सोप सीरियल वेरनि जी बस्ती। जी हाँ, वेरनि बस्ती में मीर शेरबाज़ ख़ान छा जेका रुख़सार बेगम जी जेका चालाकी आहे उहा पकिड़े वरिती आहे। छा ई उहो इन पंहिंजी चालाकी में जेका कामयाबी वेंदी रुख़सार बेगम ऐं ॿिए पासे रुख़सार बेगम ऐं शमस जी जेका चालाकी आहे, छा उहे ॿई पंहिंजे हिन मक़सद में कामयाबु वेंदा ऐं बिजार ख़ान जेको बानो खे हासिलु कंदो इहो अचण वारी क़िस्त में रिश्ता ते ऐं जेका प्लानिंग कई आहे शम्स ऐं रुख़सार बेगम ते छा शामिर खे रस्ते तां हटायो वेंदो, इहा अचण वारी क़िस्त में ॾिसंदासीं। सभ खां पहिरियां मां दोस्तनि ते इहा अपडेट पहुचाइण जे लाइ मां तमामु दोस्तनि खे इहो चवंदुसि त सभ खां पहिरियां जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल वारे बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ते अचे, अव्हांखे मिले बहितर खां बहितर अपडेट। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, गुलाम मुस्तफ़ा जावरी साहिब जी वॾी महिरबानियूं, ठठे खाधे को अदो असांजो हीउ वीडियो ॾिसंदो आहे ऐं नज़ीर अहमद अटक पंजाबी उनजी बि अदा महिरबानियूं, शेर सोलंकी जी महिरबानियूं, असगर अली थेबे साहिब जी महिरबानियूं। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं जेके लके लाइक़ कमेंट ऐं मुंहिंजा दिलि उमानींदा आहिनि। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। सुभाणे खां परी यानी अंगारे वारे ॾींहं ते इनशा अल्लाह अज़ीम असीं बि जेको आहे रिकॉर्डिंग ते वञूं पिया। हरे हिकु जहिड़ा ड्रामे जी रिकॉर्डिंग ते जेको आहे ॾिसी रहिया आहियो, जी तक़रीबन 87-88 क़िस्तूं हली चुकियूं आहिनि। इनशा अल्लाह अचण वारी क़िस्त में तमामु हिकु बहितरीनु मयारी अव्हांखे कमु मिलंदो ऐं मुंहिंजी अदाकारी जे बारे में अव्हां दोस्त ॾिसी करे मूंखे ॿुधाईंदा त मुंहिंजी अदाकारी कीअं आहे। वरी बि तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। बग़ैर कंहिं इतलाह जे बग़ैर कंहिं अचण जे हाजन थी वञे कई यानी साले खे बि ख़तमु कयो वियो ऐं हुन खां अलावा मीर ख़ान बहादुर ख़ान खे बि जीअं ख़तमु कयो वियो, ठीकु अहिड़ीअ तरह सभु आहिस्ता आहिस्ता ई मरंदा वेंदा ऐं आख़िर में बचंदो वञी शामिर ख़ान। जी हाँ दोस्तों, जेको चढ़ियो हुयो शामिर ख़ान जेके ॿारनि जी हरकतूं पियो करे, जीअं उहो पंहिंजो पाण खे लिकाई बीठो थियो, ठीकु अहिड़ीअ तरह हीउ ड्रामो वेरनि जी बस्ती वेड़ सेड़ करे जेको आहे पूरो कयो वेंदो ऐं थी सघे थो मथां ही 100 क़िस्तूं न थियनि। मां अॻु में हिकिड़ो वीडियो रखियो उन दोस्तनि में, मां दोस्तनि सां शेयर कयो हो त हीउ जेको आहे माण्हू मरण वारा ऐं मरी वेंदा, शायदि जेके कमु कंदड़ आहिनि ड्रामे में उन्हनि खे मथां ख़बर न हुजे ऐं वीचारा जेको आहिनि वेंडअप उन्हनि कोन ॾिनो आहे ऐं ड्रामे जो वेंडअप थी वियो। जंहिंजा डायरेक्टर आहिनि सही ख़ालिद शाह ऐं जंहिंजा जेको आहिनि DAP कैमरामैन ख़ालिद शाह जो भाउ आहे माजिद शाह, जेको उहो कैमरामैन आहे, DOP जेके चवंदा आहिनि ऐं ॿई भाउ जेके आहिनि इहो रिकॉर्डिंग ते ऐं हिकिड़ो कैमरामैन, ॿियो रिकॉर्डर, ॿियो डायरेक्टर। ठीकु अहिड़ीअ तरह मां दोस्तनि खे मां हिकु ॿियो बि ॿुधाईंदुमि जंहिंजा राइटर आहिनि अयूब गुल साहिबु ऐं ड्रामे में जेको तमामु कास्टिंग हुई उहो कास्टिंग न हुजण जे करे ड्रामो बिल्कुलु ॾिसण मां कोन हुयो ऐं जेको आहे न हाजन थी उन जी जॻह ते सईं निसार शाह खे कास्ट कयो वियो, पर सईं निसार शाह कंहिं मजबूरनि तहत या कोई अहिड़े ॻाल्हियुनि सबबु जेको आहे उहे न अची सघिया ऐं होॾां ज़र अली जो जेको आहे न अचानक हुनजो बि हीअं वेंडअप कयो वियो, हुनखे बि जेको आहे अचानक हिकु साइड कयो वियो ऐं ॻाल्हियुनि में हुनखे जेको आहे ज़ाहिर कयो वियो। हाणे त हुनजूं ॻाल्हियूं बि ख़तमु थी वियूं ऐं हाणे चांडोकी जी जेको आहे शादी शामिर ख़ान सां थींदी ईअं ई ॾिसण में आहे ऐं आहिस्ता आहिस्ता हाणे इहा जेका रुख़सार बेगम आहे ऐं रुख़सार बेगम हिन ॿिन्हीअ जा पता कढण में शुरू थी वेंदी ऐं क़रीब इहा चाहींदी त मां पंहिंजो हुकुम हलायां ऐं ॿिए पासे जेको आहे जेकॾहिं हुनजी जेको हुकुम न हलंदो त उहा वरी साॻियो ई पंहिंजो शेरबाज़ ख़ान सां मिली वेंदी ऐं शेरबाज़ ऐं रुख़सार बेगम मथां शामिर जो पतो कढण में पूरा थी वञनि ऐं अनचण वारी क़िस्तनि में इहो ॾिसणो पवंदो हाणे छा थींदो छा न थींदो, इहो ई ॾिसण में अचे थो पियो। मां उमेद कयां थो त मुंहिंजो हीउ वीडियो अव्हां दोस्तनि खे तमामु घणो पसंदि ईंदो ऐं जेके मूं अव्हांखे ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि उन्हनि मां ईअं त मुंहिंजी 60% सचाई आहे। अच्छा दोस्तो, वरी बि अव्हां दोस्तनि जी महिरबानियूं लख थोरा लख लाइ कलाक ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तो
जीअं त मां अॻ में बि हर वीडियो में मां दोस्तनि सां रिक्वेस्ट कंदो आहियां त मुंहिंजे ड्रामे खे जेको आहे हर हिकु जहिड़ा हले थो पियो उनखे बि ॾिसो, उनखे लाइक कमेंट कयो ऐं पंहिंजो जेको जितां कहिड़े शहर खां, कहिड़े मुल्क खां, कहिड़े सिटीअ खां अवां जेको आहे असांजा हीअ ड्रामा सिंधी ॾिसंदा आहियो उहो बि ज़रूरु लिखंदा करो। पंहिंजो नालो सिंधीअ में भले उर्दू में भले इंग्लिश में लिखंदा करो त जीअं पढ़ण में आसानी थिए। ऐं के दोस्त लिखंदा आहिनि, के वरी दोस्त ईअं ई लाइक सब्सक्राइब करे छॾे ॾींदा आहिनि। उन्हनि दोस्तनि खे मां इहा गुज़ारिश कंदुसि पंहिंजो नालो ज़रूरु लिखंदा करो सब्सक्राइब करे, त जीअं मूंखे ख़बर पए तव्हां किथां खां मूंखे सब्सक्राइब कयो। अवां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तो वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ते मां दोस्तनि खे चवंदुसि त जेकॾहिं अवां मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियों मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ताईं पहुचे, अव्हांखे मिले बहितर खां बहितर अपडेट। त दोस्तो जीअं त अवां हर भेरे मां दोस्तनि जी इहे ई गुण ॻाईंदो आहियां, जीअं असगर अली तेबो साहिबु आहे, शेर सोलंकी साहिबु आहे, ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा जावरी साहिबु आहे, नज़ीर अहमद अटक पंजाबी आहे। इहे जेके बि दोस्त आहिनि इहे कंटिन्यू मूंखे मैसेज इन्हनि जा जेको आहे न हाल अहवाल लिखियलु हूंदा आहिनि। ऐं ॿियो दोस्त आहे असांजो उबावड़े खां, ऐं असांजो बहितरीनु अदाकार बि आहे ऐं बहितरीनु जेको आहे राइटर आहे, बहितरीनु शाइर बि आहे, ग़ुलाम यासीन सोलंकी साहिबु। ग़ुलाम यासीन सोलंकी साहिबु उहे असांखे लाइक कमेंट कंदो आहे, दिलियूं मारींदो आहे, ख़ामोश तबियत जो मालिक आहे। ऐं असां ख़ुशि दुआयूं कंदा आहियूं त असांजो ग़ुलाम यासीन तमामु हिकिड़ो बहितरीनु अदाकार, जंहिंमें बहितरीनु तबियत जो मालिक बि आहे। अला करे ख़ुशि हुजे, आबाद हुजे, हमेशह गुलनि जा टेकंदो टुरंदो रहे। ऐं ॿियो असांजो अदाकार दोस्त आहे आरिफ़ कलादी साहिबु घोटकीअ खां, उहो बि असांखे लाइक कमेंट कंदो आहे, उन ते जी बि वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक। ऐं ॿियो वधो आहे असांजो इंडिया हैदराबाद दखन खां, महमूदाबाद खां सॉरी, उहो बि आहे आबिद अली भाई, उनजा बि लख थोरा लख लाइक, उहो बि असांखे लाइक कमेंट कंदो आहे। ॿियो आहे अधो असांजो सऊदी अरब खां हाजी मीर, उनजी पूरी फैमिली, उनजे जेके पूरा ॿार बचा जेको आहे ड्रामो ॾिसंदा आहिनि, जेको आहे लाइक कमेंट कंदा आहिनि, हुनजी वॾी महिरबानी अला करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। ऐं ॿियो कंदकोर कश्मीर खां असांजा दोस्त आहिनि गोला, ख़ुदा बख़्श गोलो, धड़ी बख़्श गोलो, ऐं अला बख़्श गोलो, करीम बख़्श गोलो, रहीम बख़्श गोलो। इहे सभु दोस्त मुंहिंजे हिन वीडियोनि खे सभिनि खे लाइक कमेंट कंदा आहिनि। उन दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तो वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ताईं जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद, जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी मारवाड़ा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, पश्तो, बिरोकी ऐं थरी, मारवाई, उर्दू, पंजाबी जेके बि सिंधी सम्झंदड़ आहिनि पूरी दुनिया में, उन सभिनी आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदड़ रहो। जीअं लतीफ़ जी नगरी। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ते मां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखंदा, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा, पंहिंजे नंढड़े ॿारनि जो ख़्यालु रखंदा, आवारा गर्दी खां बचाए रखो, ॿारनि खे पंहिंजी नसानी में रखो, रोज़ु रस्तनि खां परे रखंदा करो, ऐं गंदे माहौल खां परे रखंदा करो। इहा मुंहिंजी हिकिड़ी नंढी इल्तिजा हूंदी आहे हर वीडियो में, त जीअं को बि दोस्त मुंहिंजे हिन वीडियो ते अमल करे ऐं मुंहिंजी बि ज़िंदगी ठही बीहे। वरी महिरबानी तव्हां दोस्तनि जे हिन वीडियो खे पूरो वॉच कंदा, त जीअं मूं ग़रीब खे सपोर्ट कयो, जीअं अॻु में अवां दोस्तनि मूंखे सपोर्ट कई आहे, सपोर्ट कंदा रहो। वरी महिरबानी अला करे ख़ुशि हुजो, आबाद, पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार, ऐं ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तो, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग में आयल तमामु दोस्तनि खे भलीकार चवां थो, भली किराया जी किराया सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदे टणंदा रहो। इहा मुंहिंजी दुआ आहे मां दोस्तनि जे लाइ, मां पहिरीं पैरनि जे लाइ। अला करे खोड़ सारियूं ख़ुशियूं माण्हू। तो दोस्तो हींअर मां जेको ड्रामो ॾिसी रहिया आहियो वीरनि जी बस्ती जेका
78 क़िस्तूं हली चुकियूं आहिनि ऐं अचण वारी जेकी क़िस्त आहे उहा 79-80। जी हाँ दोस्तों, जीअं ई माण्हुनि जो वेंटअप थिए थो अचानक ईअं ई ड्रामे जो वेंटअप थी वेंदो। अचानक कंहिंखे ख़बर न पवंदी कि इहो ड्रामो कीअं वेड़ सेड़ करे बंदि कयो वियो ऐं छो कयो वियो, कहिड़ी वजह जे करे कयो वियो। ड्रामो तमामु रसी चुको हुयो, हर ड्रामे में तमामु घणो रंग लॻी चुको हुयो। जीअं हींअर बग़ैर कंहिं इतलाह जे, बग़ैर कंहिं अचण जे, हाजन थी वञे के यानी साले खे बि ख़तमु कयो वियो ऐं हुन खां अलावा मीर ख़ान बहादुर ख़ान खे बि जीअं ख़तमु कयो वियो। ठीकु अहिड़ीअ तरह सभु आहिस्ता आहिस्ता ई मरंदा वेंदा ऐं आख़िर में बचंदो वञी शामिर ख़ान। जी हाँ दोस्तों, जेको चढ़ियो हुयो शामिर ख़ान, जेके ॿारनि जी हरकतूं पियो करे, जीअं उहो पंहिंजो पाण खे लिकाई बीठो थियो, ठीकु अहिड़ीअ तरह हीउ ड्रामो वेरनि जी बस्ती वेड़ सेड़ करे जेको आहे पूरो कयो वेंदो ऐं थी सघे थो मथां ही 100 क़िस्तूं न थियनि। मां अॻु में हिकिड़ो वीडियो रखियो उन दोस्तनि में, मां दोस्तनि सां शेयर कयो हो त हीउ जेको आहे माण्हू मरण वारा आहिनि, मरी वेंदा। शायदि जेके कमु कंदड़ आहिनि ड्रामे में उन्हनि खे मतिलबु ख़बर न हुजे ऐं वीचारा जेको आहिनि वेंटअप उन्हनि कोन ॾिनो आहे ऐं ड्रामे जो वेंटअप थी वियो। जंहिंजा डायरेक्टर आहिनि सही ख़ालिद शाह ऐं जंहिंजा जेको आहिनि DAP कैमरामैन ख़ालिद शाह जो भाउ आहे माजिद शाह, जेको उहो कैमरामैन आहे, DOP जेके चवंदा आहिनि, ऐं ॿई भाउ जेके आहिनि इहो रिकॉर्डिंग ते ऐं हिकिड़ो कैमरामैन, ॿियो रिकॉर्डर, ॿियो डायरेक्टर। ठीकु अहिड़ीअ तरह मां दोस्तनि खे मां हिकु ॿियो बि ॿुधाईंदुमि जंहिंजा राइटर आहिनि अयूब गुल साहिबु ऐं ड्रामे में जेको तमामु कास्टिंग हुई, उहा कास्टिंग न हुजण जे करे ड्रामो बिल्कुलु ॾिसण मां कोन हुयो ऐं जेको आहे न हाजन थी उन जी जॻह ते सईं निसार शाह खे कास्ट कयो वियो, पर सईं निसार शाह कंहिं मजबूरनि तहत या कोई अहिड़े ॻाल्हियुनि सबबु जेको आहे उहे न अची सघिया ऐं होॾां ज़र अली जो जेको आहे न अचानक हुनजो बि ईअं वेंटअप कयो वियो, हुनखे बि जेको आहे अचानक हिकु साइड कयो वियो ऐं ॻाल्हियुनि में हुनखे जेको आहे ज़ाहिर कयो वियो। हाणे त हुनजूं ॻाल्हियूं बि ख़तमु थी वियूं ऐं हाणे चांडो की जेको आहे शादी शामिर ख़ान सां थींदी ईअं ई ॾिसण में आहे ऐं आहिस्ता आहिस्ता हाणे इहा जेका रुख़सार बेगम आहे ऐं रुख़सार बेगम हिन ॿिन्हीअ जा पता कढण में शुरू थी वेंदी ऐं क़रीब इहा चाहींदी त मां पंहिंजो हुकुम हलायां ऐं ॿिए पासे जेको आहे न जेकॾहिं हुनजी जेको हुकुम न हलंदो त उहा वरी साॻियो ई पंहिंजो शहरबाज़ ख़ान सां मिली वेंदी ऐं शहरबाज़ ऐं रुख़सार बेगम मथां शामिर जो पतो कढण में पूरा थी वञनि ऐं अनचण वारी क़िस्तनि में इहो ॾिसणो पवंदो हाणे छा थींदो छा न थींदो, इहो ई ॾिसण में अचे थो पियो। मां उमेद कयां थो त मुंहिंजो हीउ वीडियो अवां दोस्तनि खे तमामु घणो पसंदि ईंदो ऐं जेके मूं अव्हांखे ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि उन्हनि मां ईअं सम्झि 60% सचाई आहे। अच्छा दोस्तो, वरी बि अव्हां दोस्तनि जी महिरबानियूं लख थोरा लख लाइक करे ख़ुशियूं जो आबाद हुजो। त दोस्तो, जीअं त मां अॻु में बि हर वीडियो में मां इहा अव्हां दोस्तनि सां रिक्वेस्ट कंदो आहियां त मुंहिंजे ड्रामे खे जेको आहे हर हिकु जहिड़ा हले थो पियो उनखे बि ॾिसो, उनखे लाइक कमेंट कयो ऐं पंहिंजो जेको जितां कहिड़े शहर खां, कहिड़े मुल्क खां, कहिड़े सिटीअ खां अव्हां जेको आहे असांजा हीउ ड्रामा सिंधी ॾिसंदा आहियो उहो बि ज़रूरु लिखंदा करो। पंहिंजो नालो सिंधीअ में भले उर्दू में भले इंग्लिश में लिखंदा करो त जीअं पढ़ण में आसानी थिए। ऐं के दोस्त लिखंदा आहिनि, के वरी दोस्त ईअं ई लाइक सब्सक्राइब करे छॾे ॾींदा आहिनि। उन्हनि दोस्तनि खे मां इहा गुज़ारिश कंदुसि पंहिंजो नालो ज़रूरु लिखंदा करो सब्सक्राइब करे, त जीअं मूंखे ख़बर पए तव्हां किथां खां मूंखे सब्सक्राइब कयो। अव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं लख थोरा लख लाइक करे ख़ुशि हुजो आबाद हुजो। त दोस्तो, वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ते मां दोस्तनि खे चवंदुसि त जेकॾहिं अव्हां मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियों मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारे वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि ताईं पहुची अव्हांखे मिले बहितर खां बहितर अपडेट। त दोस्तो, जीअं त हर भेरे मां दोस्तनि जी इहे ई गुण ॻाईंदो आहियां, जीअं असगर अली तेबो साहिबु आहे, शेर सुलंगी साहिबु आहे ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा जावरी साहिबु आहे, नज़ीर अहमद अटक पंजाबी आहे। इहे जेके बि दोस्त आहिनि इहे कंटिन्यू मूंखे मैसेज इन्हनि जा जेको आहे न हाल अहवाल लिखियल हूंदा आहिनि। ऐं ॿियो दोस्त आहे असांजो उबावड़े खां ऐं असांजो बहितरीनु अदाकार बि आहे ऐं बहितरीनु जेको आहे राइटर आहे, बहितरीनु शाइर बि आहे, ग़ुलाम यासीन सोलंकी साहिबु। ग़ुलाम यासीन सोलंकी साहिबु उहे असांखे लाइक कमेंट कंदो आहे, दिलियूं मारींदो आहे, ख़ामोश तबियत जो मालिक आहे ऐं असां ख़ुशि दुआयूं कंदा आहियूं त असांजो ग़ुलाम यासीन तमामु हिकिड़ो बहितरीनु अदाकार, जंहिंमें बहितरीनु तबियत जो मालिक बि आहे। अला करे ख़ुशि हुजे आबाद हुजे, हमेशह गुलनि जी टेकंदो टुंड रहे। ऐं ॿियो असांजो अदाकार दोस्त आहे
आरिफ़ कलादी साहब घोटकीअ खां उहो बि असांखे लाइक कमेंट कंदो आहे, उन ते जी बि वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक। ऐं ॿियो वधो आहे असांजो इंडिया हैदराबाद दखन खां, महमूदाबाद खां सॉरी, उहो बि आहे आबिद अली भाई, उनजा बि लख थोरा लख लाइक, उहो बि असांखे लाइक कमेंट कंदो आहे। ॿियो आहे अॼु असांजो सऊदी अरब खां हाजी मीर, उनजी पूरी फैमिली, उनजे जेके पूरा ॿार बच्चा जेको आहे ड्रामो ॾिसंदा आहिनि, जेको आहे लाइक कमेंट कंदा आहिनि, हुनजी वॾी महिरबानी, अला करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। ऐं ॿियो कंदकोर कश्मीर खां असांजा दोस्त आहिनि गोला, ख़ुदा बख़्श गोलो, धनी बख़्श गोलो, ऐं अला बख़्श गोलो, करीम बख़्श गोलो, रहीम बख़्श गोलो, इहे सभु दोस्त मुंहिंजे हिन वीडियोनि खे सभिनि खे लाइक कमेंट कंदा आहिनि। उन दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तो वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ, तेसीं ताईं जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद, जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी मारवाड़ा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, पश्तो, बिरोकी ऐं थरी, मारवाई, उर्दू, पंजाबी, जेके बि सिंधी सम्झंदड़ आहिनि पूरी दुनिया में, उन सभिनी आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदड़ रहो, जीअं लतीफ़ जी नगरी। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ, तेसीं ताईं दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखंदा, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा, पंहिंजे नंढड़े ॿारनि जो ख़्यालु रखंदा, आवारा गर्दी खां बचाए रखो, ॿारनि खे पंहिंजी नसानी में रखो, रोज़ रस्तनि खां परे रखंदा करो, ऐं गंदे माहौल खां परे रखंदा करो। इहा मुंहिंजी हिकु नंढी इल्तिजा हूंदी आहे हर वीडियो में, त जीअं को बि दोस्त मुंहिंजे हिन वीडियो ते अमल करे ऐं मुंहिंजी बि ज़िंदगी ठही बीहे। वरी महिरबानी, तव्हां दोस्तनि जे हिन वीडियो खे पूरो वॉच कंदा, त जीअं मूं ग़रीब खे सपोर्ट कयो, जीअं अॻु में अवां दोस्तनि मूंखे सपोर्ट कई आहे, सपोर्ट कंदा रहो। वरी महिरबानी, अला करे ख़ुशि हुजो, पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।